नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त कराची किंग्स जो हेड कोच ऐं अॻूणो ऑस्ट्रेलियावी रांदीगर डेन जोन्स दिल जो दौरो पवण सबबि भारतीय शहर मुंबई में लाॾाणो करे वियो। हिन वक्त भारत शहर मुंबई में तरसियो जिते खेसि दिल जो दौरो पियो आहे। डेन जोन्स जी उमिरि 59 साल हुई। डेन जोन्स 1947 में वर्ल्ड कप खटाईंदड़ ऑस्ट्रेलिया टीम जो मेंबर हो ऐं हिन 52 टेस्ट ऐं 164 वनडे इंटरनेशनल मैच खेॾिया हुआ। ऑस्ट्रेलिया रांदीगर डेन जोन्स पाकिस्तान क्रिकेट सां बि काफ़ी लॻाव हो। पाकिस्तान सुपर लीग में न सिर्फ हिन कोचिंग जा फर्ज अंजाम ॾिना पर केतिरा ई भेरा पाकिस्तान जो दौरो करे आलमी टीम खे पैगाम बि ॾिनो ऐं पाकिस्तान में सिक्योरिटी जो बि मसलो न हो। डेन जोन्स पाकिस्तान सुपर लीग में शुरुआती तौर ते इस्लामाबाद यूनाइटेड सां जुड़ियल रहियो पर बाद में ही कराची किंग्स में शमूलियत इख्तियार कई हुई। वाज़े रहे त डेन जोन्स 52 टेस्टनि में 3631 रन्सूं ठाहे जंहिं मां 11 सेंचुरियूं शामिल आहिनि, जॾहिं त हिन 164 हिकु ॾींहुं वारे मैच खेॾिया हुआ जंहिं में हिन 6063 रन्सूं ठाहे जंहिं में 7 सेंचुरियूं ऐं 46 नस्ब सेंचुरियूं शामिल आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।